मीरो खान खां रिपोर्ट करे रहिया इमामदीन तुनियो मीरो खान जी डिग्री कॉलेज में प्रिंसिपल प्रोफेसर अकील अहमद लाखेर पारां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जो शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में रीजनल डायरेक्टर कॉलेज लाड़काणो प्रोफेसर अल्ताफ हुसैन अबरो मेहमान ख़ास की हैसियत में शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे रीजनल डायरेक्टर कॉलेज प्रोफेसर अल्ताफ हुसैन अबरो चयो त ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान करण बि अफ़ज़ल इबादत आहे, छो त ख़ुदा जंहिंजो लक़ब रब्बुल आलमीन आहे ऐं जंहिं संदसि महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान पाक में रहमतुल आलमीन जो आला लक़ब हासिल आहे। अॼु डिग्री कॉलेज मीरो खान जी नई बिल्डिंग में पहिरियों प्रोग्राम सीनतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कयो वियो आहे, जेको सुठो अमल आहे। हुननि चयो त क़ौमुनि ऐं मुल्कनि जी तरक़ी तालीम सां आहे। असांखे मयारी तालीम पढ़ाइणी ऐं पढ़णी पवंदी। जेसीं ताईं तालीमी मयार बहितर न थींदो तेसीं ताईं तरक़ीअ जो ख्वाब पूरो न थींदो। प्रोग्राम खे ख़िताब कंदे डिग्री कॉलेज मीरो खान जे प्रिंसिपल प्रोफेसर अकील अहमद लाखेर चयो त सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस इंतहाई अहम प्रोग्राम आहे, जंहिंमें कॉलेज जे शागिर्दनि भरपूर हिस्सो वठी नअतुन ऐं तकरीरूं वसीले हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अफ़ज़ल शान बयान कयो आहे। हुन चयो त कॉलेज जे पुराणी बिल्डिंग सबबि कुझु वक़्त लाइ तदरीसी अमल मुतासिर रहियो। हाणे नई इमारत में शिफ्ट थियण खां पोइ बाक़ाइदा क्लास शुरू थी चुका आहिनि।